मूं जीअं ई पंहिंजी जवानी जे अंदरि क़दम रखियो त मुंहिंजनि घर वारनि खे रिश्तेदारनि खे इहो टेंशन वराइण लॻो त हाणे हीअ वॾी थी वई आहे ऐं हाणे हिन जी शादी करणी आहे। कुझु ॾींहंनि ताईं असांजे घर जे अंदरि बसि इहो ई मौज़ू हूंदो हुयो, इन खां सवाइ ॿियो को मौज़ू ई न हूंदो हुयो। सभु चवंदा हुया त वाक़ई वॾी थी वई आहे ऐं हाणे हिन जी शादी करणु खपे। आख़िर उहे ॾींहं बि अची विया जो बिना मूंखां पुछण जे, बिना मूंखे ॿुधाइण जे मुंहिंजी शादीअ जा ॾींहं तय कए विया। जॾहिं शादी वेझो अचणु लॻी त 7 ॾींहं मूंखे वनवाह जे नाले ते कुंड में विहारियो वियो। 7 ॾींहं मां उते वेहंदी रहियमि, लेकिन उन्हनि 7 ॾींहंनि जे अंदरि बि मूंखे उहा ख़बर न हुई त मुंहिंजी शादी कंहिं सां थी रही आहे, ॾिसण जे अंदरि कीअं आहे, ॻाल्हाइण में कीअं आहे, उनजो नेचर कहिड़ो आहे, मूंखे उनजी काई ख़बर न हुई। 7 ॾींहं गुज़री विया जॾहिं असांजो निकाह थी वियो। निकाह जी राति मूं ॾांहुं 3 माण्हू आया ऐं मूंखां पुछा करणु लॻा त छा तोखे क़बूल आहे? मूं त न हा कई हुई ऐं न कई हुई, बसि ईअं ई चई करे हू हलिया विया त हिन खे क़बूल आहे। हुन खां बैदि में मुंहिंजो निकाह कयो वियो ऐं निकाह खां बैदि में मां बेड ते वेही करे पंहिंजे घोट जो इंतज़ारु करणु लॻसि। लेकिन जीअं ई उनजो इंतज़ारु कंदे कंदे अधु राति गुज़री वई। जीअं अंदरि रूम में दाख़िल थियो त सच पुछो मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। छो त जॾहिं उन शख़्स खे मूं ॾिठो त उहो मुंहिंजी उमिरि खां डबल हुयो ऐं उनखां बैदि में त मूं ॾिठो हू नशे जी हालति में बिल्कुलु दुत लॻो पियो हुयो। जीअं ई मुंहिंजे रूम में दाख़िल थियो त न मूंसां हुन कचहरी कई, न मूंखां हुन हाल हवाल वरिता, न मूंखे हुन कुझु ख़ुशि भराई कई। बसि ईअं ई अचणु शर्त मुंहिंजे पासे में सुम्ही रहियो। मां छा सोचींदी रहियमि त छा हीउ उहो ई शख़्स आहे जंहिंसां मुंहिंजो निकाह कयो वियो आहे। आख़िर कहिड़ी मजबूरी हुई मुंहिंजनि वालिदनि जी जो मूंखे बिना पुछण जे हीउ शख़्स मूंसां परणाए छॾियो आहे। लेकिन बाबा वारनि जो राज़ पियो हुयो, उनजे करे न चाहींदे बि मां ख़ामोश थी वियसि। कुझु ॾींहं गुज़रिया त हीअ राति जो देरि सां घर अचणु शुरू थियो। हुनखे चवंदी रहियमि त घर जे अंदरि सवेर अचु, मां घर में अकेली आहियां ऐं राति जो मूंखे डप ऐं ख़ौफ़ थिए थो। लेकिन पोइ बि हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न हुयो। जॾहिं बि राति जो घर जे अंदरि ईंदो हुयो त नशे जी हालति में ईंदो हुयो ऐं जेकॾहिं नशो पूरो हूंदो हो त ठीकु आहे, जेकॾहिं नशो पूरो न हूंदो त मुंहिंजे मथां मार कुट शुरू कंदो हो, मूंखे मारींदो हो, तशदुद कंदो हो, कॾहिं कॾहिं त कावड़ जे अंदरि अची करे घर मां बि कढी छॾींदो हुयो। न चाहींदे बि सभु कुझु बर्दाश्त करिणो थिए पियो। आख़िर कुझु साल इहो बर्दाश्त कंदे गुज़री विया ऐं मूंखे उन मां 3 ॿारनि जो औलाद बि थी वियो। हाणे त हालति अहिड़ी आहे जो खाइण पीअण जे लाइ बि का शइ कोन्हे का, कमाए त बिल्कुलु बि कोन थो, बसि सॼो ॾींहुं राति नशे जी हालति में रहे थो। जेकॾहिं कमाइण जे लाइ हुनखे चवां थी त हू वेहण जे लाइ तयारु थो थी वञे। चवे थो त मूं वटि नशे जे लाइ पैसा कोन्हनि के, सो वरी मां घर जे अंदरि राशन पाणी किथां आहियां। हाणे राशन पाणी त पंहिंजी जॻह ते, पर हुनखे पंहिंजे नशे जे लाइ बि पैसा कोन्हनि के। जेकॾहिं हुनजो नशो खुटंदो आहे त जेको ॾाज जे अंदरि मुंहिंजो सामान हुयो उहो आहिस्ते आहिस्ते करे विकणणु शुरू कई। एतिरे क़दुरु जो जेके ॾाज जे अंदरि मूंखे कपिड़ा मिलिया हुया उहे कपिड़ा बि हिन विकिणी छॾिया, सिर्फ़ु पंहिंजे नशे जे पोयां। घर जे अंदरि त का बि शइ ई न आणींदो हुयो। मां सॼो ॾींहुं पंहिंजे ई घर जे अंदरि पाड़े जे अंदरि वञी करे घर जा कम कार कंदी हुयमि, सिर्फ़ु इन जे लाइ त जीअं पंहिंजनि बचनि जो गुज़र सफ़र करे सघां। उन्हनि जे घरनि में कमु कंदे कंदे पाण खे बि टुकुर मिलंदो हुयो ऐं टुकुर पंहिंजनि ॿारनि जे लाइ बि खणी ईंदी हुयसि। ऐं इहो बि सोचींदी हुयमि त मूंखे हिन खे बि मानी खराइणी आहे, जेकॾहिं हिन खे मानी वक़्त ते न मिले त हीउ बि मूंसां वेहण जे लाइ तयारु थी वेंदो। ऐं पोइ ईअं ई थींदो हो जो जेकॾहिं मानी हुनखे न मिलंदी हुई त हू मूंसां वेहण जे लाइ तयारु हूंदो हुयो। केतिरा ई ॾींहं मूं पाण बुख जे अंदरि काटिया, लेकिन पंहिंजनि ई घर जे अंदरि बचनि जे लाइ रोज़ी कमाईंदी रहियमि ऐं उन मुड़ुस जे लाइ मां मानी ज़रूरु रखंदी हुयसि। ॾींहुं हूंदो हुयो, कमकार कंदी हुयमि, पर जीअं ई राति थींदी हुई त मूंखां उहे सभु सूर जागी पवंदा हुआ। खट ते सुम्हंदी हुयमि ऐं जॾहिं मथे नज़र विझंदी हुयमि त छत जो पखो नज़र ईंदो हुयो त दिलि चवंदी हुई त जेकॾहिं इन में ई रसो विझी करे पाण खे फांसी ॾेई छॾिया ऐं हीअ ज़िंदगी ख़तमु करे छॾिया। लेकिन छा करियां जो बचपन जूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं हुयूं। अबे अम्मा जी ॻाल्हि यादि ईंदी हुई, पंहिंजनि बचनि जी ॻाल्हि यादि ईंदी हुई। उन खां बैदि में रोई रोई अलाए केॾी महिल निंड अची वेंदी, का ख़बर बि न पवंदी हुई। अॼु बि उहो मुंहिंजो मुड़ुसु मूंसां गॾु आहे, लेकिन कमाइण जे लाइ जेकॾहिं हुनखे चवां थी त अॼु बि कमाए कोन थो, अॼु बि बचनि जे मथां मुंहिंजे मथां बोझ बणियो पियो आहे। ख़बर न आहे त अलाए छा ॻाल्हि मुंहिंजे वालिदैन उन जे अंदरि ॾिठी हुई जो उन्हनि खे मुंहिंजो मुड़ुसु बनाए छॾियो। मां न चाहींदे बि उनखे क़बूलु करे वरितो आहे। अॼु ताईं मूं पंहिंजे बाबा सां, पंहिंजनि घर वारनि सां का शिकायत न आहे कई ऐं हू बि इन ॻाल्हि ते पछताइनि था त असां इहो मुड़ुसु छो ॾिनोसीं। लेकिन मां चवां थी त अॼु बाबा वारनि जो पछताइणु छा करे सघे थो। मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई, मुंहिंजा बचा रुलनि पिया, लेकिन तंहिं हूंदे बि केरु कुझु बि नथो करे सघे। ॻाल्हि करण जो ऐं
कहानी शेयर करण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त मां हर हिकु वालिदैन खे ॿाहूं ॿधी करे अर्ज़ु कयां थी त ख़ुदा जॾहिं बि पंहिंजी नियाणीअ जो निकाह कयो या कंहिं अहिड़े शख़्स जे हवाले कयो त उन जी जांच पड़ताल ज़रूरु कजो त आख़िर ही कहिड़े नेचर जो माण्हू आहे। ईअं न थिए जो तव्हांजे गुलाबनि जहिड़ी नियाणी कंहिं ज़ालिम जे हथ जे अंदरि अची करे उन जी ज़िंदगी तबाह थी वञे। जीअं मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी आहे, मां नथी चाहियां त तव्हां मां बि कंहिं मुंहिंजी भेण जी कंहिं मुंहिंजी नियाणी जी ज़िंदगी ईअं तबाह थी।